नासिक सुप्रीम कोर्ट फैज़ाबाद धरणे बाबत फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट के रद्द करे चुको आहे। जस्टिस अतरमिनुल्लाह रिमार्क्स न आहे त अदलिया मथा दाग आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फाई ॾिनी वई पर रेफरेंस अञा ताईं अदालत में पियल आहे। इन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूद आहे धरती टीवी इस्लामाबाद जो ब्यूरो चीफ नसीर चारण। जी नसीर, वधीक आगाह कजो। जी बिल्कुल, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान फैज़ाबाद धरणे के हवाले से जी फैक्ट फाइंडिंग कमेटी जोड़ी वही उनकी जी रिपोर्ट आ वह अज जो है सो रद्द करे छी है। जैसे त चीफ जस्टिस काज़ी फ़ायद ईसा रिमार्क्स ॾींदे चयो आहे त सब खां पहिरीं इहो ॿुधायो वञे त फैज़ाबाद धरणे जो मास्टर माइंड केरु हो ऐं आख़िर हुकूमत जो है सो उन्हनि खिलाफ़ कार्रवाई छो नथी करे, असांखे वाज़ह तौर ते ॿुधायो वञे। जॾहिं त जस्टिस अतरमिनुल्लाह रिमार्क्स ॾींदे चयो त असांखे अफ़सोस सां चवणो थो पए त अदलिया जे मथां कारो दाग लगाने की जो है सो कोशिश थी रही है। जैसे मिसाल जो है सो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे के फांसी ॾिनी वई पर अॼु ॾींहं ताईं जो है सो उन जो रेफरेंस अदालत में पियो है। चीफ जस्टिस काज़ी फ़ायद ईसा जे सरबराही में टे रुकनी बेंच फैज़ाबाद धरणे केस की ॿुधणी कई ऐं अॼु जो है सो अटार्नी जनरल जो है सो अदालत में पेश थियो ऐं उन सां गॾोगॾु अटार्नी जनरल जॾहिं अदालत में पेश थियो त सभ खां पहिरीं जो है चीफ जस्टिस इहो सुवाल कयो त ॿुधायो वञे त जेको आहे इन केस के हवाले से कंहिं सो जवाब जमा कराइण, जैसे अटार्नी जनरल अदालत के ॿुधायो तो सब खां पहिरीं अफ़सार आलम जो है सो इन जो है सो फैज़ाबाद धरणे के हवाले से पंहिंजो जवाब जो है सो अदालत में जमा कराए चुको है। जैसे चीफ जस्टिस काज़ी फ़ायद ईसा सवाल किया तो ॿुधायो वञे त अफ़सार आलम किथे है, जैसे जो है सो अटार्नी जनरल अदालत के ॿुधायो तो हू रस्ते में है ऐं कुछ देर खां पोइ पहुचण वारो है। चीफ जस्टिस काज़ी फ़ायद ईसा अटार्नी जनरल के मुखातिब थींदे चयो त तव्हां ॿुधायो त हिन वक्त ताईं जो है सो कहिड़ी पेशरफ़्त थी है ऐं फैज़ाबाद धरणे के हवाले से जी फैक्ट फाइंडिंग कमीशन जी जोड़ी वही उनकी जी रिपोर्ट आ उहा किथे है, जैसे अटार्नी जनरल अदालत के जो है सो उन रिपोर्ट की बाबत आगाही ॾिनी ऐं जो है सो जस्टिस अतरमिनुल्लाह तरफा जी रिपोर्ट के हवाले से अटार्नी जनरल जवाब ॾेई रहियो उन ते सख़्त नाराज़गी जो इज़हार किया ऐं जस्टिस अतरमिनुल्लाह रिमार्क्स ॾींदे चयो त असांखे जो है सो लगे तो हुकूमत जो है इन मामले ते संजीदा ना है ऐं असां जो है सो अदालत हुक्म ॾेई रही है पर उन ते जो है सो अमल दरामद करण लाइ केर भी तैयार ना है। जी बिल्कुल।